सिंध मां कैनाल कढण ऐं इरसा एक्ट में तरमीम जो फ़ैसिलो रद्द। क़ौमी ऐं सूबाई असेंबली 18 पेश करण एहतजाजी तहरीक हलाइण जो ऐलान। सिंधु दरिया मां कैनाल कढण ऐं इरसा एक्ट में तरमीम ख़िलाफ़ JUI जी ऑल पार्टी कॉन्फ्रेंस GDA SUP PTI जो बाइकॉट। वॾे वज़ीर मुराद अली शाह समेत मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे नुमाइंदनि जी शिरकत। अॻवान जो चवणु आहे त सिंधु दरिया ते कैनाल ठाहिण सां सिंध बंजर बणिजी वेंदी। सूबे जे पाणी ते धारो कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। वफ़ाक़ी सरकार खे कैनाल कढण जो मनसूबो फ़तौर ते रद्द करणु घुर्जे। सिंध जे हिसे मां कंहिंखे हिकु फुड़ो बि खणण न ॾींदासीं। सिंधु दरिया ते 6 कैनालनि जो मनसूबो क़बूल नाहे। सिंध जे पाणी ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कालाबाग डैम जी मुखालफ़त कई। मुल्क तब्दील न थींदो। मुस्लिम लीग नून जे ख़दशनि खे ॻाल्हियुनि ज़रिए ख़त्म कयो वेंदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वाज़े कयो आहे त पाणी मुआहदे खे तहफ़्फ़ुज़ घुर्जे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह। हुकूमत तरफ़ां तहरीक इंसाफ़ खे एहतजाज जी इजाज़त ॾियण खां इनकार। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो PTI चेयरमैन बैरिस गोहर सां ॿियो भेरो राब्तो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे हुक्म खां पोइ जी सूरत हाल ते ॻाल्हियो। परॾेही कंडो वफ़द इस्लामाबाद अची रहियो आहे। बेलारूस जो सदर बि पाकिस्तान जो दौरो कंदो। अदालत हुक्म जा पाबंद आहियूं। जलसनि ऐं जुलूसनि जी इजाज़त न ॾींदासीं। मोहसिन नक़वी पार्टी सां सभु मशवरो करे जवाब खां आगाह कंदुसि। बैरिस्टर गोहर। तरक्की शुरू थींदे ई एहतजाज करण कहिड़ा सबब आहिनि। कंहिं बि सतह ते का बि ॻाल्हि ॿोल न थी रही आहे। कंहिंखे बि अमन अमान में रंडक विझण जी इजाज़त न ॾींदासीं। अता तारण KP में को बि अवनी मनसूबो नज़र न अची रहियो आहे। खुर्रम में ॿाहिरि ॿरियल आहे। वॾो वज़ीर खे अमन अमान बरक़रार रखण वफ़ाक़ी सूबाई हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। अमीन गंडापुर खे अवाम जी का बि ॻणती नाहे। अज़मा बुखारी PTI बानी सिंधवारी मुल्क जो तमाशो बणाए रहिया आहिनि। सऊदी अरब हर मौक़े ते पाकिस्तान जी मदद कई। बुशरा बी जो माज़ी सभिनी साम्हूं आहे। तलाल चौधरी नफ़रत ऐं बाहि ॾींदड़ सियासत जो सख़्तीअ सां जवाब ॾिनो वेंदो। को ख़ुशफ़हमी में न रहे त कानून हरकत में न। बुशरा बी पाकिस्तान ऐं सऊदी अरब जे लाॻापन ते इल्ज़ाम हया आहिनि। निहाल चौधरी। NTV जे सर ते 1 दिसंबर ते मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त। सिंधु दरिया असां मैशत जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारो विझे ईंदे ई हर पासे सकाफ़ती निर्वार। मलीरे जे सोमार कंडाणी ॻोठ में सैफ जे सहकार सां हलंदड़ अली बख्श स्कूल में सकाफ़ती तक़रीब। शागिर्दनि मुख़्तलिफ़ क़ौमी गीतनि ते पके वाह वाह कराए छॾियो। नवाब शाह जे ख़ानगी स्कूल में सकाफ़ती तक़रीब गीतनि ते टेबलोस पेश। थाणे बुला खान जे बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल में सकाफ़ती टेबलोस पेश। झुमरियूं कोट गुलाम मोहम्मद जे ॻोठ सैयद जुमन शाह में सकाफ़ती तक़रीब। मक़ामी फनकारनि पारां फन जो मुज़ाहिरो। ॿारनि जो रक़्स। सरे में सिंधी अदबी संगत तरफ़ां दरगाह हसन शाह ते मुशाइरो। तख़लीक़ूं पेश। मीरवाल गोरचाई जे हायर सेकेंडरी स्कूल में भी सकाफ़ती तक़रीब। आमती शादी गीतनि ते रक़्स। कोटली में पुलिस जी ज़ाब्तनि ख़िलाफ़ शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे त पुलिस बिना घरनि ते चढ़ाई करे 8 ॼणनि खे गिरफ़्तार कयो आहे। लेडीज़ पुलिस खां घरनि अंदरि घिड़ी कानून जी भञकड़ी कई वई आहे। पाकिस्तान ऐं भारत में टेनिस ट्रॉफी ते छिगताण बरक़रार। ICC जो हंगामी इजलास तलब। 26 नवंबर इजलास में पाकिस्तान ऐं भारतीय क्रिकेट बोर्ड शिरकत कंदा। गॾिजाणी में इवेंट जे मुस्तक़बिल ते गौर वीचार कयो वेंदो।